नासिर हेडलाइन सवाल ॾिठो हैदराबाद में वाक़िया कंदासीं। हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में सरकारी ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ दरख़्वास्त ते अदालत में ॿुधणी थी आहे। रेवेन्यू खाते जे सेक्रेटरी के नोटिस जारी करे छॾिया आहिनि। सेवन जे यूसी अराज़ी में बासर धुरियुनि पारां सरकारी एराज़ी ते मुबैना तौर कब्ज़े खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई। अदालत मकानी खाते जे सेक्रेटरी सुधोबिन के नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾई छॾियो आहे। हैदराबाद में खबरवास शेयर कई पिया। हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में सरकारी ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत रेवेन्यू खाते जे सेक्रेटरी के नोटिस जारी करे छॾिया। 7 जे यूसी अराज़ी में बासर धुरियुनि पारां सरकारी एराज़ी ते मुबैना तौर कब्ज़े खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई। अदालत मकानी खाते जे सेक्रेटरी सुधोबिन के नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾई छॾियो आहे। हैदराबाद में वाक़िया आगाह कई पिया। हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में सरकारी ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत रेवेन्यू खाते जे सेक्रेटरी के नोटिस जारी करे छॾिया। 7 जे यूसी अराज़ी में बासर धुरियुनि पारां सरकारी एराज़ी ते मुबैना तौर कब्ज़े खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई। अदालत मकानी खाते जे सेक्रेटरी सुधोबिन के नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾई छॾियो आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर शबीर रबड़ो खां। जी शबीर रबड़ो, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद 7 जी यूसी अराज़ी में बाअसर धुरियुनि पारां सरकारी एराज़ी के मुबैना तौर कब्ज़े खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते रेवेन्यू खाते जे सेक्रेटरी ऐं मकानी खाते जे सेक्रेटरी समेत ॿियनि खे नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾई छॾियो आहे। जेको अदालत 7 सां तालुक़ रखंदड़ इमाम अली ॾेठो पंहिंजे वकील मज़हर लिगारी मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई थी। दरख़्वास्त गुज़ार मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे त अराज़ी में बाअसर धुरियुनि पब्लिक हेल्थ खाते जी ऑफिस, जानवरनि जी इलाज वारी अस्पताल, ज़राअत खाते जी ऑफिस, गर्ल्स हाई स्कूल जी चौदीवारी, वालार मुसाफ़िर खानो ऐं ईदगाह ऐं मुख़्तस कयल प्लाटनि ते मुबैना तौर कब्ज़ो करे गैर कानूनी दुकान तामीर कराए छॾिया आहिनि। वकील अदालत खे इस्तदा कई त बाअसर माण्हुनि अवाम जी इलाह ऐं बहबूद लाइ क़ाइम ऑफिसूं मुस्तमार करे उते हाणे हाउसिंग स्कीमूं जुड़ाए छॾियूं आहिनि। अदालत मामले जो नोटिस रखे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां ईंदड़ ॿुधणी ते सेक्रेटरी ज़राअत, डायरेक्टर लाइव स्टॉक ऐं डिप्टी कमिश्नर जामशोरो ऐं SSP जामशोरो खे ॾे नोटिस जारी कंदे जवाब दाख़िल करण जो हुकुम ॾई छॾियो आहे। जी महिरबानी शबीर रबड़ो तफ़सीलनि जे लाइ।